ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। असांजो पीर साईं पागारो जी क़यादत में हिन वक्त मुस्तक़बिल रोशन आहे। फंक्शनल लीग जो ज़िले सांगड़ में ख़त्म थियण जो सियासी तमाशो कंदड़ असांजे मुखालफ़न खे ईंदड़ चूंडनि जो इंतज़ार कनि। ज़िलो सांगड़ अॼु बि पीर साईं जे दुआउनि सां फंक्शनल लीग जो सियासी किलो आहे। अहिड़ो इज़हार फंक्शनल लीग जे सूबाई अॻुवान डॉक्टर हाशिम ख़ासकेली रुकन बुरड़ा पुलिस जमादार अब्बास अबड़ो सां चाचे जी वफ़ात ते ताज़त करण दौरान साहबनि सां ॻाल्हाईंदे कयो। डॉक्टर हाशिम ख़ासकेली चयो त हाणे ठपनि हणण ऐं धांधली करण वारनि जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। यूसी सतह ते कयल नई तकबंदियूं असां क़बूल न कयूं आहिनि ऐं कयल तकबंदियूं सियासी तौर ते पंहिंजनि माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ कयूं वयूं आहिनि। डॉक्टर हाशिम ख़ासकेली चयो त इमरान खान जेका अवाम जी ख़िदमत कई उहा ईंदड़ चूंडनि में ख़बर पवंदी, पर अदम एतमाद जे ज़रिए इमरान खान खे लाहींदड़ जेका अवाम जी ख़िदमत कई आहे उन खां अवाम चङी तरह वाक़िफ़ आहे। हुन वधीक चयो त पीपीआई एमक्यूएम जो इतिहाद सिंध जी भलाई न पर सिर्फ़ ज़ाती मफ़ादनि ते ॿधल आहे जेको अॻिते हली सिंध खे तमामु वॾो नुक़सान ॾींदो। डॉक्टर हाशिम ख़ासकेली चयो त पीपीएमक्यूएम मां सिंध जे माण्हुनि खे चङाई जी उमेद रखणु बबरनि खां ॿेर घुरण जे बराबरि हूंदो। उन मौक़े ते वॾेरो अकबर ख़ासकेली गोप अबड़ो पिणु मौजूदु आहे। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरड़ा।